इहो सॼो क़िस्मत जो लिखियो आहे शायदि पंहिंजे नसीब में इहो लिखियलु आहे त पाण बार बार हिते ई मिलूं खूब थी सम्झा तो जहिड़े माण्हुनि खे का ख़ूबसूरत छोकिरी ॾिठी न बसि हुन पुठियां पइजी वेंदा आहियो ॾिसो मोहतरमा तव्हां मूंखे बिल्कुलु सही सम्झो आहे जे तो जहिड़ी ख़ूबसूरत छोकिरी जे पोयां न लॻंदासीं त के अंधी लूली लॻड़ी काणी ऐं मंडी जे पोयां लॻंदासीं ओहो एतिरो ॻाल्हाइण त थके कोन हिकिड़ो हथ ऐं ॿियो वात अथई सुहिणे माण्हूअ खे ॾिसी कंहिंजी दिलि चवंदी त ब्रेक करे पाण जंहिंजी बैटरी लो बि हूंदी उहा बि चार्ज थी वेंदी तुंहिंजे हुस्न जे ताबस आऊं न आहियां मुंहिंजो इहो हथु आहे हरू भरू तोखे ॾिसे थो त ॾिस मुंहिंजे कंट्रोल में न आहे